नमस्कार मित्रों। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदव। परमात्मा सां तव्हांखे ख़ुशियूं ॾे। जेको असां सत्संग सफ़रनामा स्टार्ट कयो आहे, संत सफ़रनामा 1947 सिंध खां हिंद, उन संत जी जंहिंजो दादू खां नागपुर ताईं सफ़र ॾाढो प्यारो ऐं अद्भुत हिकिड़ी गाथा, हिकिड़ी सफ़र आहे। उन जो जेको पहिरियों एपिसोड आहे उहो असां रिलीज़ करे छॾियो आहे। तव्हां उनखे ॿुधो हूंदो, आनंद वरितो हूंदो। अॼु उन जो ॿियो एपिसोड असां कयूं था पिया। उन एपिसोड में असां ॿुधायोसीं त जीअं उन शादी कई, शादी खां पोइ उनजो माता पिता शांत थिया। शादी खां पोइ माता पिता शांत थिया ऐं माता पिता शांत थियण खां पोइ उन जा जेके जीवन में जेके सुख हुया उहो मोटण लॻा। जेके ख़ुशियूं हुयूं उहो वापसि बैक थियण लॻियूं। जंहिंजे करे उन खे सभ खां पहिरें झटको इहो लॻो त उन जी जेका घरवारी हुई उहो हिकु ॿार खे, जेको ॿार अबनॉर्मल हुयो, जेको उनजी सही कंडीशन सही न हुई, उहो दिमाग़ी तवाज़न जे हिसाब सां माना एॾो होशियारु न हुयो, उन खे जनमु ॾेई करे उनजी घरवारी हिन संसार सागर खे छॾे करे परमात्मा में लीन थी वई। उतो इन जो दुख स्टार्ट थी वियो। पहिरें उनजा माता पिता शांत थी विया ऐं उन खां पोइ वरी उनजी घरवारी शांत थी वई। हाणे उनजो रिश्तेदार कोई माइट हुया न, कुझु बि न हुयो। त उन जेको नंढो ॿारु हुयो, ॼायो ॿारु, उन खे पालण जी उनजे मथां ज़िमेदारी अची वई। घरवारी हली वई। सदमो उन खे ॾाढो वॾो गहरो सदमो पहुतो। पर पोइ बि परमात्मा जी जेका आहे रज़ा में राज़ी रहियो। असां इन शइ खे ध्यानु न ॾींदा आहियूं। हिकिड़ो ॾाढो प्यारो मां सत्संग, छा मोटिवेशनल हिकिड़ो प्रेमी आहे, उन जी मां कथा ॿुधी, उहो थोरी तव्हांखे ॿुधाईंदुमि। उहो ॿुधाए पियो पंहिंजी ज़बानी त मां शादी कई, कॉलेज में छोकिरो छोकिरी ॿई, असां ॿई गॾु पढ़ंदा हुआसीं, छोकिरो छोकिरी गॾु पढ़ंदा हुआ। पोइ उन शादी कई। शादी करे उहे ॿिए शहर अची करे सेटल थिया। उते उन्हनि हिकिड़ो होटल खोलियो। होटल खे ज़ाल मुड़ुसनि ॾाढो सुठे नमूने हलायो। एतिरो हलियो जो बहितरीन नमूने सां उनजा तक़रीबन 2-3 सालनि में 5 होटल उहे शाखा थी वियूं। 8 साल शादी गुज़रिया त उन जो जेको ज़ाल मुड़ुस हुया, उन मुड़ुस जो जेको दोस्त हुयो उहो घर ईंदड़ हुयो। ईंदे ईंदे उन्हनि जो कोई पाण में अफेयर छोकिरी सां, उनजी घरवारी सां थी वियो ऐं उनजे प्यार में एॾो पागल थी वई जो उन पति खे बि ऐं नंढे ॿार खे, ॿार हो हिकिड़ो, उहो होटल 5 जेके सक्सेसफुल होटल हुया, ॾाढा सुठे नमूने बहितरीन नमूने हलनि पिया, उन होटलनि खे, उन ख़ुशियुनि खे छॾे करे उहो ॿार खणी करे उतां हली वई। हे वीचारो ॾाढो परेशान थी वियो, पागल थी वियो। सम्झ में न अचे पोइ मूंखे घरवारी बि वई, पर मुंहिंजो ॿाहिरि हलियो वियो। मूंखे ॿाहिरि में ॾाढी मोही वेंदी, ॾाढो व्याकुल थी वियो, ॾाढो डिप्रेशन में अची वियो। होटल बि हलिया विया, पाण कमरे में बंदि करे छॾियईं। डिप्रेशन में हलियो वियो। डिप्रेशन में जीअं हलियो वियो, हलदे पोइ हिन खे बसि परमात्मा कहिड़ो रस्तो हुनो, कंहिं ज़रिए, कंहिं संत जे ज़रिए उन खे मिलियो। छो जो भॻवानु चवंदो आहे, मूंखे जंहिंजे जीवन में बदिलाव आणणो हूंदो आहे, जंहिंखे कामयाबु करणो हूंदो आहे, मां उनजे जीवन में संत आणींदो आहियां। संत उनजे जीवन खे तारींदा बि आहिनि, बेड़ो पार बि लॻाईंदा आहिनि ऐं घणो कुझु जीवन बदिलाव आणींदा आहिनि। ऐं उन खे बि ईअं थियो। पोइ उन हिकिड़े जेको जेॾी महिल ग़मगीन थी करे, दुखी थी करे कमरे में पाण खे बंदि कयो त उन हिकिड़ी पंहिंजे नंढड़े जे ते हिकिड़ी किताब लिखी। लिखंदो रहियो। ॿुधाए पियो त मां इहे किताब जेको हुयूं, पेन ऐं किताब मूंखे पुट चयूं हुयूं त काफ़ी ॾींहंनि खां चए पियो, पप्पा मूंखे किताब ऐं पेन आणे ॾियो। ऐं जंहिं ॾाढे उहा मुंहिंजी घरवारी निकिरी वई नंढड़े खणी करे, मां उन ॾींहुं उहो किताबां
हिकु ऐं काफ़ी किताबां बि काफ़ी पेना आहिनि, इन मां चयो बार बार तंग न कंदो, उहो रखियल हुयो। पर ॾिसो कुदरत जे तरीक़ो, परमात्मा जो कोई खेल ई निरालो हुयो, उनखे करिणो ॿियो कुझु हुयो, उन खां जेको प्रेमी खां हुयो, उन खां मुड़ुस खां उनखे हिकिड़ी अलॻि हिकिड़ी जॻह ॾियणी हुई, उनखे हिकिड़ी कामयाबी ॾियणी हुई वॾी। त उन छा कयो, किताब लिखियो, उनमें लिखी करे त उनखे संत चयो तूं हाणे तूं बॉम्बे वञ, उते वञी करे तूं इहा किताब पंहिंजी इहो कर। उहो बॉम्बे आयो, बॉम्बे अची करे उन किताब जीअं माण्हुनि पढ़ी, कंहिंखे ॾिनई, ॿुधाई त मां किताब लिखी आहे, त उनजी किताब हिकिड़ी सुठे पैसनि में उन ख़रीद कयऊं ऐं उहो हिकिड़ो वॾो पैसो ठाहे वियो। पैसे ठाहिण खां पोइ उहो सुठो मोटिवेशन थियो। उहो चए पोइ मां अॼु हिते वेठो आहियां सीट ते, हार्ट सीट ते वेठो आहियां, त हे जेको आहे न, अगरि मुंहिंजी ज़ाल न वञे हा शायदि, त मां अॼु इन हार्ट सीट न हुजां, मां अॼु बि होटलनि ते वेही करे उहो संभालंदो वरितो हुजां। पर मूंखे दुनिया में शोहरत न मिली आहे, लेकिन मूंखे शोहरत मिली इन खां पोइ, ऐं मूंखे दुख आहे पंहिंजे पुट जो, लेकिन मूंखे परमात्मा जो आहे, परमात्मा मूंखे शोहरत ॾियणी हुई, त मूंखे उहो खेल ॾेखारिणो हुयुसि। तॾहिं परमात्मा जॾहिं असांखे कुझु बढ़ाइणु चाहींदो आहे, त पोइ असांखां कुझु न कुझु पहिरियों वठंदो आहे। इहा शइ असां सम्झा न इन ॻाल्हि खे, त परमात्मा छा खेल रचे थो, असांखे तजस्सुस हूंदो आहे, यकीन न हूंदो आहे त परमात्मा खे मयार बि ॾींदा आहियूं असां, त परमात्मा हीअं छो कयो, प्रभु मां हीअं तूं छो कयो, मां एॾो मुंहिंजो इहा शइ सुठी हुई, ईअं छो थियो, मां ईअं छो थियो। इन शइ ते मां सत्संग कयो आहे, उहो उनमें रखियल आहे, ॾाढो माण्हुनि खे लाइक कयो, उनखे पसंदि कयो माण्हुनि, उनखे मन विचलित आहे अगरि तो ऐसे सुनो, त उहो अञा बि यूट्यूब चैनल ते आहे, तव्हांखे ॾाढो आनंद ईंदो उनमें सत्संग में, ऐं ॾाढो हिकिड़ो बहितरीनु सत्संग आहे। त अक्सर असां इहे शिकायत था कंदा आहियूं, पर मां सां ईअं छो थियो, मां सां छो कयो, मां कई माण्हू शिकायत ॾींदा आहिनि। हाणे बि असां वियासीं हिकिड़ी जॻह ते हुआसीं, त अक्सर माण्हुनि जो इहो सुवाल हूंदो आहे, साईं मां मंदर बि वेंदो आहियां, विर्त बि रखंदो आहियां, नेम बि कंदो आहियां, सत्संग ते वेंदो आहियां, कथा कीर्तन सभु पंहिंजी ड्यूटी निभाईंदो आहियां पूरी तरीक़े सां, लेकिन पोइ बि मूंखे दुख ईंदो आहे। पोइ मां अक्सर उन्हनि खे चवंदो आहियां, मां चयो बाबा जेको भॻवान जे नज़दीक वेंदो आहे, उनखे सभ खां पहिरियों जेका मंज़िल आहे, सीढ़ी आहे, उहा दुख जी हूंदी आहे। असां नंढा हूंदा हुआसीं त हिकिड़ो लेहड़ी गांव को हिकिड़ो गांव पहाड़ी इलाइक़ो हूंदो जंहिंखे गुरुक चवंदा हुआसीं। उन गुरुक ते हिकिड़ी 84 ॾाकिण हूंदी हुई। पोइ 84 ॾाकिण चवंदा जो उते नंढा हूंदा हुआसीं ॿुधाईंदा हा, उते आसपास जा मुस्लिम जेके हूंदा हुया ॿाहिरि असांजा, उहे चवंदा जेको आहे न 84 ते जेको चढ़ी वेंदो ॾाकिण ते न, उते मथे मथे सोने जी देग पई आहे। पोइ नंढा हूंदा हुआसीं, जवानी हूंदी, पहाड़ ते चढ़ण ईअं हूंदा हुआसीं, मिंट चढ़ण जी कोशिशि कंदा हुआसीं। पोइ जेॾी महिल वेंदा हुआसीं न, त पहिरीं जेका सीढ़ी हूंदी हुई उहा स्टेप सिधी हूंदी हुई, माना एॾी प्लेन लसी, पहिरियों पाणी में अंदरि वञिणो पवंदो, पाणी को टपी करे पोइ मथे चढ़णो पवंदो। पोइ जेॾी महिल पाणी में वेंदा हुआसीं पेर गीला थी वेंदा, आला थी वेंदा, ऐं जेॾी महिल पहाड़ ते चढ़ण जी कोशिशि कंदा हुआसीं, तक़रीबन उहा 15 फुट 17 फुट मथे हुई, उहा सीढ़ी लंबी ड्रेग में डिगी हुई पहाड़ ते मथे, एॾी स्लिप हूंदी हुई, असां एॾी कोशिशि करे, एॾी महिनत करे असां हिकु सीढ़ी चढ़ंदा हुआसीं। पर जेका ॿी सीढ़ी हुई उहा उन खां डिफिकल्ट हुई, अञा दुखी हुई, अञा माना एॾी ॾाढी हुई, हार्ड हुई, अधु ज़्यादा। वरी टीजी जीअं सीढ़ी हुई उहा उन खां अञा हार्ड हुई सीढ़ी। तीअं जेका जीवन में बि ईअं ई आहे, जॾहिं असां कंहिं कामयाबी ते वञणु चाहींदा आहियूं त उन में असांखे पहिरीं सीढ़ी सभ खां दुखी थींदी आहे, सभ खां डिफिकल्ट, सभ खां हार्ड हूंदी आहे, सख़्तु हूंदी आहे असांखे उहा। तीअं ई मां उनखे सम्झाईंदो आहियां प्रेमियुनि खे, बाबा जॾहिं भॻवान सां असां जुड़ंदासीं त उन जे लाइ जेका पहिरीं सीढ़ी आहे उहो दुख आहे, दुख आहे। दुख दारू सुख रोग भया, तॾहिं गुरु नानक साहिब जन चयो आहे रहरास साहिब में त दुख दारू, दुख जेको आहे दारू आहे, सुख रोग आहे। सुख में भगवान को परे वेंदे, दुख में नज़दीक ईंदे। ॾिसो जॾहिं भगवान जंहिं माता को जन्म वरितो, देवकी को, वासुदेव को, उनखो हली करे हले वो नंद बाबा रे जेको आहे न तो छॾे करे उनखे वासुदेव देवकी खे छॾे करे नंद बाबा जे घर हलियो वियो, त उन माता पिता खे दुख रही वियो। वरी उते वञी करे नंद जे घर में
चॾीं रहियो उते पलियो वधियो ऐं वरी उनखे दुख ॾेई करे वरी अॻिते द्वारकापुरी हलियो वियो, राधा खे छॾे करे दुख ॾेई करे हलियो वियो। ऐं ॾिसो सभ खां प्यारो जो जेको मित्र हुयो सुदामो हुयो, सभ खां प्यारो मित्र सुदामो हुयो, सभ खां नज़दीक सुदामो हुयो, जंहिंसां गॾु खाइण पीअण, गॾु सुम्हण विहण, ऐं सभ खां वधीक भॻवान उनखे दुख ॾिनो आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी मिसाल आहे? तीअं ई त भॻवान जॾहिं असांखे कामयाब करणो हूंदो अथसि, काई सुठी शइ ॾियणी हूंदसि त असां कुझु न कुझु ज़रूरु खसीं, उन जे लाइ विचलित न थियूं असां, उन को असां उहो न कयूं त हे असां को छो खसीं। तीअं उहो जेको संत हुयो उन बि मन खे सम्झायो ऐं भॻवान जी, कृष्ण भॻवान जी आराधना कंदो हुयो, राधा रानी जो नाम सिमरन कंदो हुयो, मन खे सम्झाई प्रभु ठीकु आहे, परवाह न आहे, जीअं तुंहिंजी इच्छा, तुंहिंजे ई हुन में राज़ी थींदुमि मां। त इन करे त परमात्मा जे हुन में राज़ी रहणो आहे ऐं मन खे सम्झाइणो आहे सत्संग ज़रिए। उन बि ईअं कयो, भॻवान की आराधना कंदो रहियो, प्रार्थना कंदो रहियो, ॿार जी परवरिश कंदो रहियो, दुकानदारी बि कंदो रहियो, परवरिश बि कंदो रहियो, ऐं वरी उनजे मथां छो भॻवान खे प्यारो हुयो, भॻवान खे ॾियणो हुयो, उनखे शोहरत ॾियणी हुई, भॻवान खे उनखे कुझु माना एॾो अद्भुत कराइणो हुयो भॻवान खे, उन खां प्रेमी खां, त ज़ाहिर आहे कुझु न कुझु त उनखे दुख ॾियणो हुयो। दुख ॾींदो आहे पर उन दुख में मिठास हूंदी आहे। ॾिसो जी चवंदा आहिनि न, अगरि कोई ज़ख़म लॻंदो आहे त उन ज़ख़म खे जॾहिं मरहम कोई हणंदो आहे त उन मरहम में आनंद अची वेंदो आहे, सकून मिलंदो आहे। तीअं ई भॻवान जे असां कोई बि असांखे दुख ॾे, उन दुख में असां विचलित न थियूं, असां परेशान न थियूं, छो जो उन दुख में भॻवान जॾहिं असांखे दर्शन ॾींदो या भॻवान असांखे पाण सां जोड़ींदो त उन खां वधीक आनंद ईंदो आहे। जिसने जितना दर्द सहा है उतना चैन भी पाया है। सो माता रानी वैष्णो देवी जी यात्रा ते वेंदा आहियूं। यकीन कयो, मां पहिरियों दफ़ो जॾहिं मां माता ते वैष्णो देवी ते वियुमि, मथे 14 किलोमीटर पहाड़ ते चढ़ियुमि त एॾो मुंहिंजो पेरनि में दर्द, एॾो हद गुज़ारे जंगल में दर्द थी वियो। पहुतासीं उते, अंधविश्वास इहो हुयो त असां ॿुधो आहे त जिसने जितना दर्द सहाया उतना चैन पाया, जेतिरो दर्द थींदो पा ओतिरो असांखे उहो माता रानी पंहिंजी गोदी में जीअं पुॼाईंदी पंहिंजे भवन में, असांखे आनंद अची वियो। ऐं उहो ई थियो, जेॾी महिल माता जे भवन में पहुतासीं ऐं सौंधी सौंधी ख़ुशबू हवा हले पई, पहुतासीं, यकीन कयो जेतिरा जिस्म में दर्द हुयो, थकान हुई, उहा सॼी जी सॼी थकान असांजी उतरी वई। इन करे दर्द अगरि भॻवानु ॾे थो, अगरि कोई दुख ॾे थो, उनमें विचलित न थियूं। भॻवानु असांखे दुख सां गॾोगॾु सुख बि ज़रूरु ॾींदो आहे। इन करे वरी तव्हांखे उन संत जी जेका कथा आहे वरी ॿिए एपिसोड में कंटिन्यू कंदासीं। परमात्मा सही तव्हां ख़ुशि रखे। जय जय संत।